मुल्क के पायदार अमन इस्तेकाम लाइ विजन जो नालो अज़म इस्तेकाम रखियो वियो आहे। ग़लती सां हुनजी भेट ऑपरेशन ज़रबे अज़ब ऐं राह निजात सां कई पई वञे। वज़ीर आज़म हाउस तरफ़ा ऑपरेशन अज़म इस्तेकाम बाबति वज़ाहती बयान जारी कयो वियो आहे त गुज़िरियल ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि खे इबरतनाक शिकस्त ॾिनी वई। हिन वक़्त मुल्क में को बि नोगो एरिया नाहे, उन लाइ वॾे पैमाने ते कंहिं फौजी ऑपरेशन ते गौर न पियो कयो वञे। ऑपरेशन अज़म इस्तेकाम जो मक़सद पहिरियां खां जारी कार्रवाइयुनि खे वधीक मुतहरिक करणु आहे। उन सां मुल्क जी मुआशी तरक्की ऐं मजमूई खुशहाली लाइ महफूज़ माहौल यकीनी बणाए सघिबो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। 11 नुकाती एजेंडा जारी। इजलास में मुल्क जी सिक्योरिटी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त काबीना इजलास दौरान नेशनल एक्शन प्लान जी एपेक्स कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। कच्चे में धाड़ियुनि ख़िलाफ़ गरिल ऑपरेशन ऐं सप्लाई लाइन बंदि करण जो फ़ैसिलो। अमन अमान क़ाइम करण लाइ सरदारनि जो जरगो कोठाइण जी हिदायत। सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि सिंध में अमन अमान बाबति आला सतही इजलास। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि जी शिरकत। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त सिंध में बदअमनी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। शहरनि तोड़े बहराड़ियुनि में हर सूरत में अमन अमान क़ाइम थियणु घुरिजे। कच्चे जे इलाक़े जे क़बाइली सरदारनि ते बदल क़ौमी जरगो घुरायो वञे। क़ौमी जरगो ॾोह रोकण, इलाक़े खे हथियारनि खां पाक करण लाइ किरदार अदा कंदो। नंढनि ॾोहनि में मुलविस माण्हुनि खे ज़िम्मेवार शहरी बणायो वञे। हथियार फिटा कंदड़ ॾोहारियुनि खे क़ौमी धारा में शामिल कयो वञे। पुलिस खे जदीद औज़ारनि, हथियारनि ऐं इंसानी वसीलनि जी फराहमी यकीनी बणाई वञे। सखर बैराज जा मुतासिर थियल दरवाज़ा मुकम्मल तौर बहाल न थी सघिया। वधीक टिन दरवाज़नि में ॿाहिरि पवण जो इंकशाफ। मरम्मत दौरान बैराज जे वधीक टिन दरवाज़नि 52, 53 ऐं 54 खे नुक़सान पहुतो आहे। स्टील जूं शीटूं लॻाए मामले खे लिकाइण जी कोशिश कई वई। मीडिया खे कवरेज खां रोकण लाइ इलाक़े में क़लम 144 लागू। मुस्लिम लीग नून अॻूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर जे बयान खे रद्द करे छॾियो। पंजाब असेंबली जे स्पीकर मोहम्मद अहमद ख़ान जो चवणु आहे त मोहम्मद ज़ुबैर नवाज़ शरीफ ऐं क़मर जावेद बाजवा जी मुलाक़ात बाबति ग़लति ॻाल्हियूं कयूं आहिनि। मोहम्मद ज़ुबैर ॿुधाए त कॾहिं ऐं किथे मुलाक़ात कई वई। अॻूणो गवर्नर तकरारी ॻाल्हि करे मसइलनि में फासी सघे थो। गज़ा में इसराइली बर्बरियत। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 24 फ़लस्तीनी शहीद, केतिरा ई ज़ख़्मी। अल मग़ाज़ी ऐं अल शती पनाहगीरनि कैंपनि में ऐं ख़ान यूनिस ते बमबारी। इमदाद जी मुंतज़िर शहरनि ते इसराइली हमलनि में 8 ॼणा शहीद थी विया। ॿारनि लाइ कमु कंदड़ आलमी इदारे सेव द चिल्ड्रन जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं 21,000 ॿार लापता आहिनि। ॿारनि जी ॻोल्हा लाइ फौरी जंगबंदी जो मुतालबो। इसराइली हमलनि में हिन वक़्त ताईं 37,600 फ़लस्तीनी शहीद थी चुका। शहीदनि में 16,000 खां वधीक ॿार शामिल आहिनि। ऐं T20 वर्ल्ड कप जे मैच में भारत ऑस्ट्रेलिया खे 24 रन्सनि तां शिकस्त ॾेई सेमीफाइनल में जाइ पकी करे वरिती। कैंगरूज़ जी टीम 7 विकेटनि जे नुक़सान ते 181 रन्सूं ठाहे सघी। अर्शदीप सिंह 3 ऐं परदीप यादव 2 विकेटूं वरितियूं। रोहित शर्मा मैन ऑफ द मैच क़रार।